सिंध टीवी न्यूज़ तरफ़ां 3 दिसंबर सक़ाफ़ती ॾियारो मज़लूम नियाणियुनि सां साथ जे वचन जे सरीअ हेठि सन में जीअं सिंध क़ौमी महाज़ तरफ़ां शानदार रैली कढी जीएम सैद मज़ार खां इब्तिदा करे जीएम सैद प्लेटफॉर्म ते पहुती, जिथे नौजवान ॿारनि ऐं पोढ़नि पंहिंजे पटको कुआड़ी ऐं अजरक सां नवां रंग नज़र आया ऐं ख़ुशीअ जो इज़हार कंदे सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पंहिंजे रहबर जे धरती सन में इहो कल्चर डे मल्हाए रहिया आहियूं ऐं पंहिंजी अॼु असांखे तमामु ख़ुशी ऐं शानदार ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। ऐं इन जेको सिंध जे अंदरि जेको न्याणियुनि सां ज़ुल्म आहे उन साईं जीएम सैद जेको पंहिंजी न्याणीअ खे पढ़ाए ऐं यूनिवर्सिटियुनि में इहो साबित कयो त सिंध जी न्याणी डॉक्टर थी सघे थी, इंजीनियर बि थी सघे थी। ऐं जेको सिंधी टोपी ऐं अजरक असांजो कल्चर आहे, असीं सिंधी क़ौम इन खे पंहिंजे जान सां, दिलि सां, रूह सां ईद जीअं मल्हायूं था। कैमरामैन ज़फ़र उमराणी सां गॾु अमजद उमराणी, सिंध टीवी न्यूज़ सन।